अस्सलाम वालेकुम साथियों, मुंहिंजो नालो बल्किस आहे ऐं 5 क्लास में पढ़ां थी। सब खां पहिरियां मुंहिंजे स्टार ससी आवरी ते अचण लाइ अवां खे भलीकार। कोन्हे हुत कोई हार जित तो बोरी भायो। साथियों, बांबर वाह भरसां राजा दिलोराय जे ॾींहं में नानू नाले हिकु बांबर रहंदो हो। संदन ज़ाल जो नालो मुंदर हो। उन खे पीरी में हिकु न्याणी ॼाई जा हुसन में सिज चंड मिसल हुई। उन जी क़िस्मत संस अंग हिकु अजनबी सां लिखी छॾियो हो। उन करे पंहिंजी न्याणी खे संदूक में खणी दरिया बादशाह हवाले कयऊं। उहा संदूक मोहम्मद नाले हिकु मशहूर धोबी खे मिली। उन धोबी खे लाला पिण चवंदा हुआ। लाला औलाद जो सिकायल हो। पेती खोले न्याणी जो ॿार ॾिसी पंहिंजनि सवन कारीगरनि सां ख़ुशि कयईं ऐं उन ई ॿार ते ससी नालो रखियईं। ससी जी माना आहे चंड। साथियों, अख बूटी रात विहाणी उहो वक़्तु बि आयो त ससी पंहिंजनि साहेड़ियुनि सां उॾंदी टलंदी हुई। सिंधु जूं लहरूं पसंदी हुई। उन ज़माने में केच मकरान जा काफ़िला वापार सांगे बंबोरींदा हुआ। उन्हनि काफ़िलनि जे माण्हुनि वञी ससी जो ज़िक्र पुनू सां कयो। पुनू मुश्क अंबर खतूरी साण खणी अची बंबो निकितो। ससी जॾहिं ख़ुशबू ख़रीदण आई त पाण ई विञाए आई। ॻाल्हि पुटाणी त पुनू बि धोबी थी कपिड़ा सटण लॻो। साहेड़ियुनि जी मदद सां नेठ ॿिन्ही जी शादी वरी धामधूम सां। पुनू काफ़ी ॾींहंनि खां वतन न वरियो हो। संदन पीउ आरी ॼाम बि औलाद जी सिक में बेहाल थियो ऐं पंहिंजनि टिनि पुटनि होती, तुंदरी ऐं नोती खे पुनू आणण जो चयईं। जे अची बंबोर पहुता, उन्हनि जी तमामु घणी मरहबा ऐं ख़ातिरी थी ऐं राति जो ससी ऐं पुनू खे नशो ॾेई पुनू खणी हलिया विया। साजन कारण सुन्य मर कबोले ससी अंदर जनी उञ पाणी उञो उनखे। साथियों, ससी पुनू पुठियां जंग रुख कयो, लक लताड़िया। वेचारी वणकार अॻ न ॾिठो कॾहिं मेहर न हुई माणे हो सभ हिंदूकार। जत कयाई यार सुरन कारण सरतूं सॾ मकर सॾन रिय हलण रिय महल जलण रिय मजल रोइण रिय मतावन।